यकीनन तव्हां सां मिली ख़ुशी थी। तव्हां सीनियर दोस्त बि हिते वेठा आहियो। असांजो सिंधुम निकिरण ही पोयां 2 ॾींहं असांजा कशमोर ज़िलो में कशमोर, कंदकोट, जैकबाद, ठुल इहो असांजो प्रोग्राम हुआ ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञूं पिया। आगाही मुहिम, बेदारी मुहिम जी तयारीअ लाइ सभिनी माण्हुनि खे पंहिंजो ॿुधायूं पिया त मुल्क में कहिड़ा मामला आहिनि, कहिड़ा हंगामी मामला आहिनि, कंहिं जा नुक़सान आहिनि। हिकु इहो पासो हिन इलाइक़े जा त वरी मामला ई मुनफ़रिद आहिनि। मूंखे यादि आहे त 20 साल अॻे जॾहिं हिते घुमंदो हुउसि, जेको हिकिड़े ॾींहं में कमु कंदो हुउसि, अॼु मूंखे 3 ॾींहं लॻा आहिनि। इन करे न त का मूं ताक़त घटी आहे, इन करे जो शाम खां पोइ को निकिरणु नथो ॾिए। कशमोर मां आयुसि त कंदकोट वारनि निकिरणु न ॾिनूं, उते ई खां वियुसि त ठुल वारनि निकिरणु न ॾिनूं। अॼु शिकारपुर आयो आहियां, न त पाण 3 ॾींहं मिलूं हा ऐं पंहिंजे रहवालनि खां हिन पासे अगुंबा आयो आहियां। कशमोर में बि सालनि खां वठी पोइ साल बि आया हुआसीं त मग़विन जे आज़ादीअ लाइ आयासीं। उते जे माण्हुनि हिमत कई, असां बि उनजा ॿांह ॿेली थियासीं, माण्हू आज़ादु थिया। पर हिन वक़्तु बि एॾी आम थी वई आहे शाम खां पोइ ऐं कॾहिं कॾहिं त ॾींहंनि जो बि ॾोह वधी वियो आहे ऐं ॾोहनि ते कंट्रोल न पियो थिए। ऐं हाणे त कशमोर में वेठे ॻाल्हि कयूं त भला छा आहे, चयूं त हिकिड़ो अविनाश खजियल आहे, फलाणी बिरादरी जा 3 खजियल आहिनि। यानी हिकिड़ी आम ॻाल्हि आहे, अगवा बराए तावान लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू उन्हनि जे लाइ सेफ हेवन बणियल आहे, अहिड़ी जन्नत बणियल आहे जिते महफ़ूज़ आहिनि हू। ऐं जॾहिं पुलिस या ॿियनि सां राब्ता थिया आहिनि मुंहिंजा किन ऑफिसरनि सां, हींअर न कुझु महीना अॻु में या साल अॻु में, त हुननि जेको रुख़ ॿुधायो हींअर माण्हुनि सां बि कचहरी कई अथमि, बिल्कुलु ईअं। अक्सरियत हितां जा बाअसर माण्हू जेके इलेक्शनूं बिगड़नि था ऐं पार्टियुनि सां पावर पॉलिटिक्स में हिसो वञी मदद था कनि, उन्हनि जी चङमुड़सी, उन्हनि जी MPA MNA जी टिकट मिलणु ख़ुदि इन ते इनसार कंदो आहे त केतिरियूं ख़ाली पोलिंगूं अथसि, 5 अथसि, 10 अथसि, 15 अथसि, 20 अथसि, निजियूं अथसि। निजियूं माना जिते ॿी बिरादरी न अचे ऐं ठपा मिले, इहो ट्रेंड आहे। पोइ MPA MNA, पोइ ज़िले काउंसिल, पोइ ही सॼी त हिकिड़ी पैट्रनाइज़ेशन आहे उन्हनि माण्हुनि जी जेके इन्फ्लुएंशियल्स आहिनि। पोइ कॾहिं वज़ीर था थियनि, कॾहिं MPA, जिन जी सरपरस्तीअ में ॾोहारियुनि जा टोला आहिनि। 2 उन्हनि फ़र्दनि खे जिन जी ख़बर हुजण जे बावजूदि बि, पुलिस जी इंटेलिजेंस जे ख़बर हुजण जे बावजूदि बि मुख़्तलिफ़ मौक़ा आया आहिनि, पर सिंध हुकूमत उन्हनि ते क़दम नथी खणे। 2 माना उन्हनि जो सहारो। 3 हिते जेके इदारा आहिनि उन्हनि जी इंटेलिजेंस में बि उहे ज़ाहिर थियनि था, पर पोइ उन्हनि वटि बि हाज़िरियूं भरीनि था। हाणे जॾहिं रियासत, हुकूमत ऐं हुकुमरान जमायत उहा ख़ुदि जॾहिं उहा थिए ऐं सम्झो पियो हिन इलाइक़े मां ॾोह न वेंदो। 3 असांजे माण्हुनि में मौक़े परस्तीअ जो रुझान। असां पंहिंजे इज्तिमाही मामलनि, तहफ़ुज़ जे मामले ते या क़ौमी मामलनि ते कॾहिं उन्हनि सां ॻाल्हायूं ई कोन था। वोट ॾियो था कंहिं ॿियनि असबाब जे करे ज़ाती, त ख़ौफ़ ऐं ख़ुदगर्ज़ी जे वर चढ़ियल मुआशरनि जो नतीजो इहो थींदो आहे ऐं इन खां वधीक बदतर थींदो। उन करे असां गुज़ारिश था करियूं। मूं 3 ॾींहं कंदकोट में बि चयो त हिन मक़बूज़ा कशमोर खे आज़ादु करियो, पर हिन शिकारपुर जिते अॼु बि नासिर, वलीद, बछड़ा खॼा पिया आहिनि, ओॾां कंदकोट में अविनाश ऐं ॿिया खॼा पिया आहिनि, ॿिया बि ज़ातियुनि जा हुआ दोस्त। ऐं ॾींहुं राति ॾोह आहे। इन खे ख़तमु करण लाइ
संजीदा क़दम खॼनि। सिंध पुलिस जी एम्प्लॉयमेंट, पुलिस ऐं ॿिया ऑफिस जो अमलो 2,90,000 आहे। 24,000 रेंजर्स आहे। इस मुसलसल पैसा खणनि था ऐं उनजी सपोर्ट में जेकॾहिं हू चाहिनि त ॿियूं लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ बि अचनि थियूं या अचण लाइ तयारु आहिनि। पर जॾहिं सिंध हुकूमत ई उन्हनि ते क़दम नथी खणणु चाहे या जेके इंटेलिजेंस में या के चङा के ऑफिसर खे पुलिस वारा अचनि था उहे रिपोर्टूं ज़ाहिर कनि था, उन मथां नथा विझनि, ॾोह ख़तमु थींदो। असीं मुतालबो था करियूं, महिरबानी करे संजीदा क़दम खणो। उन में को सरदार हुजे, को MP हुजे, MNA हुजे, वज़ीर हुजे, उनखे गले खां वठी अंदरि करियो। मग़वी बि आज़ादु थी वेंदा ऐं ॾोह बि घटिजी वेंदा। रियासत जो जेको निज़ाम आहे हिन जो अदलिया जो, उहो ऐं एहतिसाब जो ॿई मफ़लूज थियल आहिनि, जंहिंजे करे एहतिसाब ऐं इंसाफ़ नथो मिले ऐं ॾोहारियुनि खे सज़ाऊं नथियूं मिलनि। उहो बि हिते जो जेको मक़ामी सिस्टम अहिड़ो ठहियलु आहे जो ख़ानगी फ़ैसिलनि में ॾोहारियुनि खे बि आज़ादु कराए वञनि। उन करे इनखे समाज खे तब्दील करिणो आहे, इन हुकूमत खे तब्दील करिणो आहे ऐं उन्हनि खे संजीदा थियणो आहे, तॾहिं हिते क्राइम ख़तमु थींदो। हितां असांजो निकिरण जो सबबु सिंध ते मुंहिंजे हयातीअ में या मुंहिंजे सांभर या ओच में अॻे माज़ीअ में जेके बि मनसूबा आया आहिनि, उन्हनि खां वधीक ख़तरनाक मनसूबो हींअर पाणी जो सौदो। आसिफ़ ज़रदारी प्रेसिडेंट इंटीरियर मिनिस्टर ऐं 3 जनरल सां वेही पाणीअ जो सौदो कयो आहे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में। ऐं सिंध हुकूमत, MPAs, हुकुमरान जमायतुनि जा MNAs ऐं इत्तेहादी नून लीग ऐं ॿियूं पार्टियूं, इहे सभु इन में शामिल आहिनि। ऐं उहे आइन खे पुठी ॾेई सदर ऐलान कयो। ही जेके सिंध हुकूमत ऐं ॿिया धोखो ॾेई प्रेसुनि में ॻाल्हाइनि पिया, उन्हनि जूं हिकु ॿ मायूं हिकु ॿ मर्द वज़ीर, असीं न मुखालिफ़ आहियूं त सिधो सिधो चवनि त कैनाल नाजाइज़ आहिनि। पंहिंजो सदर विहारियल अथनि, पार्टी मीटिंग सॾे उन में, उन खां फ़ैसिलो वापसि वठाए छॾीनि। ज़मीनूं जेके बदीन खां वठी सखर ताईं बनियूं ॾिनियूं अथनि 1,00,000 एकड़ वापसि वठी छॾीनि। हुन मुसदिक MNA नून लीग जो हुन चयो बाबा न ॾियनि वञियूं, न ॾियनि पाणी। उते काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में रेज़ कनि मसइलो। उन करे सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो आहे ऐं 48 लख एकड़ नई कमांड एरिया ठाहिनि था। ऐं माज़ीअ में बि जेको 6 मिलियन एकड़ फुट शॉर्टफॉल आयो आहे, उहो सॼो सिंध खयो आहे वाराबंदीअ जी शिकिल में। सिस्टम में पाणी मौजूदु कोन्हे ऐं उन ते नऊं कमांड एरिया ठाहिणु, जंहिंमें चोलिस्तान कैनाल ऐं ग्रेटर थल कैनाल, इहे 2 उहे आहिनि जिन ते बजट रखी ऐं कमु शुरू करे ॾिनो आहे। ऐं माज़ीअ जूं जेके रेणी ऐं कच्छी, उन जी एक्सटेंशन जा प्लान्स पिया ठहनि ऐं राइट बैंक चश्मा कैनाल। पर असांजो चवणु आहे जॾहिं नई कमांड एरिया न ठहणु घुरिजे, मौजूदा सिस्टम खे अणपूरो पाणी आहे उन जी पूराई कई वञे। ऐं हीउ जेको धाड़ो लॻो आहे, जेको सिंधू नदीअ खे मारण जो माना पुछिजे ताईं जेका न पहुचे उनखे डेड रिवर चइबो आहे, उहो हिन लालच में त सदाईं अॻे बि ऐलान कया PMLN वारनि त असीं ईअं करे छॾींदासीं, डैम ठाहे छॾींदासीं, सिंध जो माण्हू उथी बीठो। पर हिन वक़्तु सौदो करण वारो पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं ज़रदारी माफ़िया आहे। असां इन जी मज़म्मत करियूं पिया। असां ॾिसूं पिया त असेंबलियुनि में जाली असेंबलियूं डिप्टी कमिश्नर जे मार्फत आंदियूं वयूं ऐं उन खां पोइ जेका वोट पूरा न थियनि त मोचराणी सेनेटरनि ऐं क़ौमी असेंबलियुनि खे पूरा पिया कनि। पर सिंध जे MPA MNAs जिन हिमायत कई आहे बशमूल तव्हांजे, उहे बेमान ऐं सिंध दुश्मन आहिनि। उन्हनि सिंध दुश्मनी जो फ़ैसिलो कयो आहे। उन्हनि खे पंहिंजे पार्टीअ में इहो वापसि वञी वठाइणु घुरिजे त जीअं सिंध जो 40 सैकड़ो पाणीअ जो सौदो थियणु, माना सिंध जी कमांड एरिया जेका आई 1 करोड़ 20 लखनि ते 22 लखनि ते
उन मां 36 लख पहिरीं ऐं 12 लख पोइ ॿिए मरहले में। इहा पाणी पहिरीं 3 सालनि में 5 सालनि में ख़तमु थी वेंदो। ऐं इहो कैनाल सिर्फ़ु न आहिनि, पर इहो कैनाल ऐं हुते प्रोग्राम में बि ॻाल्हाईंदुसि, इनशाला हुनखे तफ़सीली ॻाल्हाईंदासूं। इहो कैनाल न आहे, कैनाल ते हिकिड़ो डैम, 3 वॾा डैम ऐं 4 वॾा बैराज सिर्फ़ु चिन्योट कैनाल एंड सिस्टम में आहिनि। 3 वॾा डैम ऐं 4 वॾा कैनाल, उन जी तफ़सील तव्हांखे हुते ॻाल्हाईंदासूं आहिनि। उन करे एॾे वॾे मनसूबो जंहिंमां फ़ाइदो कुझु 4-5 कंपनियुनि खे थियणो आहे। सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी खे ज़मीनूं अलॉट थियणियूं आहिनि ऐं ॿियो उन्हनि जी ज़मीनुनि जी अलॉटमेंट शुरू करे छॾी आहे। 10,000 कंपनियुनि खे ॾींदा पिया वञनि लीज़ ते 30 सालनि लाइ। उन्हनि खे आरज़ी पाणी जो बंदोबस्तु पंपिंग जे ज़रिए कयो आहे ऐं उन्हनि सां एग्रीमेंट बि कयो अथनि त 3 सालनि में तव्हांखे कैनाल पुॼाए ॾींदासूं। उन वक़्तु सिंधु नदी सुकणी आहे, इहो हिकिड़ो तारीख़ जो फ़ैसिलो करिणो आहे। उन में जीअं माज़ीअ में सिंध खे विराइण जा कानून सिंध असेंबलीअ में सिंध दुश्मन MPs कयो, 1 यूनिट हणाइण जो सिंध जे MPs कयो। अॼु सिंध जे गद्दारनि जी लिस्ट में उहे हुकुमरान जमायत जा MP MNAs असीं ॻणियूं था जिन सिंधु नदीअ खे विकिणण जो फ़ैसिलो कयो। उन जे लाइ असीं रायनामा ठाहिण लाइ बाशऊर माण्हुनि में वञूं पिया, किथे बार काउंसिलूं, वर्कर्स कॉन्फ्रेंसूं, अवामी मेड़ करियूं पिया। इन लाइ इब्तिदाई तौर ते हिकिड़ो इतिहादु ठाहियो अथऊं जेको सिंधु दरिया बचायो तहरीक जे नाले सां आहे, जंहिंमें 10 जमायतूं आहिनि। फंक्शनल लीग आहे, पीपुल्स पार्टी वर्कर्स आहे, नेशनल पीपुल्स पार्टी आहे, क़ौमी अवामी तहरीक आहे। उते उन में सिंध यूनाइटेड पार्टी त यकीनी उनजो कोऑर्डिनेटर ऐं हिसो आहे। ऐं जी पाकिस्तान तहरीक इंसाफ़, जमात इस्लामी ऐं जमियत उलमा इस्लाम बि इन जो हिसो आहे। उन्हनि 19 सेप्टेंबर ते सॼी सिंध में पहिरीं एहतजाज रिकॉर्ड करायो। 19 अक्टूबर ते बेदारी मार्च कराचीअ खां कराची मलीर ज़िले खां ठट्टो, सिजावल ऐं बदीन ताईं कई। ऐं इहो मरहलो सॼी सिंध में थींदो। इन खां पोइ पुरन एहतजाज जा सभु तरीक़ा इस्तेमालु कया वेंदा। एहतजाज, रोडनि ते एहतजाज, अवामी मेड़, पोइ केॾी बि लेवल ते थी सघनि था। इहे सभु जमायतूं मरहलेवार थींदियूं। अॼु असीं सिंधियुनि माण्हुनि खे बेदार करियूं था, जिन में जेके पंहिंजे ज़मीर जो आवाज़ ऐं ईंदड़ नसलुनि सोचीनि था उहे असांजो साथ ॾियनि त जीअं अवाम जी ताक़त सां हिन रियासत ऐं पीपुल्स पार्टी जे साज़िश ऐं देसी दलालीअ जे प्रोजेक्ट खे फेल करे सघूं ऐं ईंदड़ नसलुनि खे वहंदड़ सिंधु दरिया ॾेई वञूं। महिरबानी। साईं ज़ैनशाह साहब, फिर तव्हां कश्मीर हिते खे बयानु करे वियो, तव्हां बख़ूबी ॼाणे विया त कहिड़े सुतार कयो था। मां सम्झां थो त कश्मीर, शिकारपुर, घोटकी ऐं सख इन एरिया जो माण्हू सिंधु दरिया केनाल छा पर हू पंहिंजे हाणे आबरू ऐं इज़त लाइ परेशान जीअण में हाला इंडस हाईवे रात जो 6 खां पोइ शाम जो 6 खां पोइ तव्हां सफ़र था करे तव्हां गवाही ॾेई आओ। इन बदतरीन सूरत में जंहिंमें सिंध जी रिवायतूं तबाह थी वियूं, सकाफ़त तबाह थी हुई, औरतूं अगवा पियूं थियनि, मासूम ॿार बि अगवा थियनि, इत्फाक़ न मुसलसल। ऐं हिन वक़्तु बि 1000 जे लॻभॻि माण्हू इन कच्चे जे इलाइक़े में मग़वी आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बदतरीन दौर में 1 लख खां वधीक माण्हू अगवा, उन खां पोइ ज़िना, उन खां पोइ तावान खां पोइ बाज़ियाब थिया आहिनि। इन बदतरीन सूरत ते आया तव्हां सम्झो था सिंध खे मुतहद थी CM हाउस ऐं बिलावल हाउस जो घेराव करे ज़रदारी ऐं बिलावल खे विच कर गॾे वठी गिल ॿुधाइजे त सिंध खे तव्हां कीअं बर्बादु कयो आहे। मिल्कियत लुटे वियो, दौलत लुटे वियो, ज़मीन जा सौदा कयो, दरिया विकियो, बेज़मीर ऐं बेग़ैरत दलालो। आख़िर असांजा मासूम ॿार तव्हांखे महफ़ूज़ कोन्हनि, असांजा नंग महफ़ूज़ कोन्हनि, अगवा था थियनि, उन्हनि सां इज्तिमाही रैप पियो थिए। इन बदतरीन सूरत जे ख़िलाफ़ तव्हां नथा सम्झो सिंध खे मुतहद थी CM हाउस ऐं बिलावल हाउस जे घेराव ऐं कीचड़ खां वठी गीलण खां सवाइ ॿियो रस्तो कोन्हे, जेका वाट कोन्हे। ॾिसो, मजमूई तौर ते जज़्बात ईअं ई कमु कंदा आहिनि, पर हक़ीक़ी तरह सां हिन में वॾियूं वॾियूं ताक़तूं ऐं सदारतूं ऐं
ऐं हुकूमतूं